माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे पोइ ॿार जी कंहिं माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल सीने जी धरतीअ ते का अहिड़ी चीख थिए थी जेकी क़ौमुनि खे जगाए थी। अॼु असां शहीद अज़ीज़ मेमन सहाफ़ीअ जे तॾे ते मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि जे भातियुनि खां हाल वाल वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। केस जेको तमामु हाई प्रोफाइल केस रहियो आहे। अज़ीज़ शहीद खे जीअं 16 फेबरवरी ते शहीद कयो वियो ऐं जहिड़े नमूने उनखे शहादत मिली ऐं उनजी जेका असांखे डेड बॉडी रिकवर थी, पहिरियां नेचुरली असां पाण ब्लाइंड हुयासीं छो जो असांखे कंहिं शइ जी ख़बर कान हुई। उन खां पोइ 2-3 महीना ईअं रहियो। आख़िरकार पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन कई। पुलिस जी जेका बि इन्वेस्टिगेशन रही उन में हिननि जेके बि असांखे पेड किलर्स ॾिना आहिनि, जंहिंमें अवेश कुरैशी त जेको आहे उन सां गॾु हुयो, पर उन में आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त जेके बि किलर्स आहिनि न, उन्हनि जो हिकिड़ो मेन सरगुरू जेको हुयो मुश्ताक सहतो, उन कंहिंजे चवण ते क़त्लु कयो आहे, उहो गिरफ़्तार छो थो थिए ऐं उन पंहिंजे भाउ सां गॾु ऐं ॿियनि जेके साथियुनि सां गॾु प्लानिंग कई, उहा बि असांखे ख़बर कान थी पए त किथे प्लानिंग थी, कीअं थी। मां सिर्फ़ु एतिरो थो चवां त असांजे सहाफ़ी दोस्तनि में हिन ॾस में वॾा एहतजाज कया आहिनि ऐं उन खां पोइ कई दफ़ा हुननि सॼी सिंध में, पाकिस्तान में, बल्कि इंटरनेशनली हिन केस जे लाइ धरणा वाया त उनजे कातिलनि खे गिरफ़्तार कयो, बल्कि उनजो जेको कातिलनि जो रूह रवां आहे, प्लानर आहे, उनखे ज़ाहिर कयो वञे। पर हींअर ताईं असीं इन ॻाल्हि खे क़तई तौर ते नथा मञूं त अज़ीज़ जो जेको प्लानर आहे उहो छो थो मालूम थी सघे या पुलिस उन ताईं छो नथी पहुची सघे। मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त अज़ीज़ साहब जॾहिं हिते 22 फेबरवरी ते उनजी शहादत खां कुझु महीना अॻु में हिते हिकिड़ो वॾो प्रोग्राम करायो। उन खां पोइ अज़ीज़ प्रोग्राम जे फौरी तौर ते कुझु बेचैन रहियो, छाकाणि त उनखे काफ़ी दोस्तनि उन सां अज़ीज़ सां कुझु मुंहमारी कई ऐं वरी जॾहिं हिते बिलावल भुट्टो मार्च में ट्रेन मार्च कयो, उन में अज़ीज़ छा कयो त अज़ीज़ खे कुझु हुते प्लेटफार्म ते मायूं मिलियूं जिन चयो त असांखे सिर्फ़ु 200 रुपया ॾिना विया आहिनि। अज़ीज़ जो मक़सदु छा आहे? उन्हनि चयो त असीं हिते आंदियूं आयूं आहियूं त असांखे चयो त तव्हांखे 2-2 हज़ार रुपया फ़ी औरत खे ॾींदासीं, पर असांखे 200 रुपया ॾेई टिड़कायो वियो आहे ऐं असां सुबुह खां वठी इंतज़ार में आहियूं, न असांखे केरु पानी थो पुछे न पाणी थो पुछे ऐं असां ईअं ई लावारस लॻी पयूं आहियूं। इहा जॾहिं स्टोरी लावारस थी वायरल थी वई इन ते टेलीविज़न ते, त उन खां पोइ अज़ीज़ एज़ ए जर्नलिस्ट ऐं सहाफ़ी अज़ीज़ जे भाउ जे हैसियत सां मूं जेको ॾिठो आहे त शहीद जे केस खे 2 साल पूरा थियण वारा आहिनि ऐं अॼु ताईं शहीद जे केस में जेके मेन मास्टर माइंड आहे मुश्ताक सहतो आहे या अफशाद सहतो आहे। गवर्नमेंट जेका GIT ठाही अॼु ताईं उन्हनि खे गिरफ़्तार करे न सघी। असांजो बाबा शहीद थी वियो, असांखे तमामु घणो सदमो पहुतो। असां बि नंढा हुयासीं, मां बि बेरोज़गार हुयुसि ऐं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा नंढा भाउ भेण पढ़नि पिया, उन्हनि खे बि का सहूलियत न ॾिनी वई आहे ऐं असांजे घर जो पूरो सफ़र बसि हली पियो, को ख़ासि नथो हले। असांखे तमामु घणी ॾुखियाई पेश आयूं। मां बि विच में घणो बीमार थी वियुसि, दिलि जी बीमारी थी वई, उन लाइ बि केरु मूंखां पुछणु न आयो ऐं मां बि अञा ताईं बेरोज़गार आहियां। का बि मूंखे अहिड़ी का नौकिरी हुकूमत जे तरफ़ां न ॾिनी वई आहे ऐं बाबा जे केस जो मुताबिक़ चऊं त अञा ताईं कातिल बि न पकड़िया विया आहिनि, उनखे बि को इंसाफ़ न ॾिनो वियो आहे। मां हुकूमत खे इहा अपील कंदुमि त जल्द खां जल्द केस जा कातिल पकड़िया वञनि ऐं असांखे को न को रोज़गार ॾिनो वञे। महिरबानी। मेमन जे भातियुनि जा तासरात ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त 2 साल थियण वारा आहिनि। मास्टर माइंड मुश्ताक सहतो हिन महिल ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त शहीद अज़ीज़ मेमन साहिब जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जावेद मेमन, डेली सिंधी न्यूज़, मेहरापुर।